भाउ पहिरियां जॾहिं कंहिं दोस्त ॾे या कंहिं ॾे बि कॉल कंदा हुआसीं जॾहिं कॉल कटींदा हुआसीं उन खां पोइ असांखे जेको आहे नोटिफिकेशन ईंदो हो मतिलबु त तव्हांजा एतिरा पैसा कटिया आहिनि पर हाणे उहो नथो अचे उहो कीअं उहो जेको आहे छो नथो अचे उहो कीअं ईंदो हुनजो कोड छा आहे त दोस्तो हुन कोड जेको आहे तव्हां शेयर कंदासीं पर हुन चार्जिस केतिरा पहिरियां तव्हां सां उहो शेयर कंदासीं पहिरियां इहो जेको हूंदो फ्री हूंदो हुयो ठीकु आहे पर हाणे हिनखे जेको आहे जेज़ वारनि जेको आहे हुन ते चार्जिस हणी छॾिया आहिनि डेली जा तव्हांजा ₹1 ॿ पैसा कटिबा ठीकु आहे हिनखे चवंदा आहिनि हे एंड ऑफ कॉल नोटिफिकेशन EOCN हिनखे जेको आहे जेज़ वारो नालो रखियो आहे हिनखे एक्टिवेट करणु अगरि तव्हां चाहियो था ऐं तव्हां चाहियो था त असांखे हर कॉल जे बाद जेको आहे असांखे पैसनि जी ख़बर पए तव्हांखे कोड लॻाइणो आहे *122#. ठीकु आहे ऐं हिनखे ख़तमु कीअं करिणो आहे अगरि तव्हां चओ था यार ₹1 ॿ पैसा कटिजनि था असां हिनखे अनसब्सक्राइब करणु चाहियूं था ख़तमु करणु चाहियूं था त दोस्तो हुन लाइ तव्हांखे कोड लॻाइणो आहे *122*4#. बसि तव्हां जेको आहे सो इहा ऑफर बि ख़तमु थी वेंदी वधीक मालूमात लाइ तव्हां असांखे सपोर्ट कयो फॉलो कयो जीअं त अॻिते अहिड़ा मालूमाती वीडियोस ॾिसी सघो पाण रखियो ढेर सारो ख़्यालु अल्लाह हाफ़िज़